पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल कंदासीं। वगण खां वगण शहर जे मौला सालेपुर लॻ पुलिस स्टेशन थाणे वारी मस्जिद गुलज़ार मदनी में ॿिन्ही जाननि जे सरदार सरवर कोनैन प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे हवाले सां जमात अहलसनी पारां पीर सैयद मोहम्मद आरिफ शाह ऐं पीर सैयद मोहम्मद यूनिस शाह जी सरपंची में आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां हिकु शानदार रूहानी जलसो मुनक़द कयो वियो। मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसो खे ख़ुसूसी खिताब कंदे हज़रत आलिम मुफ्ती खलील अहमद चन्ना इनकलाबी, आलिम हाफ़िज़ सईद अहमद सज्जाद शाह ऐं आलिम मौलाना जुनैद अहमद हुसैनी चयो आहे त असांजे महबूब मदनी वारे साईं ॿिन्ही जाननि लाइ रहमत बणिजी आयो आहे। असांखे पंहिंजे प्यारे पैगंबर जे मिलाद मल्हाईंदे तमामु घणी दिली सुकून मिलंदो आहे।